नवदेरो वेझो धनार नींगर मुबैना तौर अगवा थी वियो आहे। वारसन एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ बाजी गोपांग वासी 14 वरनि जे कदीर पुट सरवर गोपांग जे वारसनि पारां औरतुनि समेत एहतिजाज कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त कदीर माल चारे रहियो हो त खेसि ख़ादिम शबीर शमन गोपांग ऐं ॿिनि अणॼातल हथियारबंद अगवा करे विया आहिनि। जवाबदारनि कदीर ते नींगर सां बदफ़ेली जो इल्ज़ाम लॻायो हो। ख़दशो आहे त खेसि क़त्ल कयो वेंदो। इतला ॾियण ते पुलिस रिश्वत घुरी। वारसनि जो चवणु आहे त पैसा न ॾियण ते पुट जी बाज़ियाबी लाइ पुलिस का कार्रवाई न पई करे। नवदेरो वेझो धनार नींगर मुबैना तौर अगवा थी वियो आहे। वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ बाजी गोपांग वासी 14 वरनि जे कदीर पुट सरवर गोपांग जे वारसनि पारां औरतुनि समेत एहतिजाज कयो वियो। सरवर गोपांग जो चवणु आहे त कदीर माल चारे रहियो हो त खेसि ख़ादिम शबीर शमन गोपांग ऐं ॿ अणॼातल हथियारबंद अगवा करे विया। जवाबदारनि कदीर ते नींगर सां बदफ़ेली जो इल्ज़ाम हयो हो। ख़दशो आहे त कदीर खे क़त्ल कयो वेंदो। पुलिस खे इतला ॾिनो वियो पर पुलिस इतला ॾियण ते रिश्वत घुरी ऐं पैसा न ॾियण ते पुट जी बाज़ियाबी लाइ का कार्रवाई न पई कई वञे। नूर मोहम्मद सूमरो खां तफ़सील मालूम कयूं था। नूर मोहम्मद, पुलिस का कार्रवाई कई आहे? जी अमीर, नवदेरो भरिसां ॻोठ बांजी गोपांग में ज़मीन में मींहुं चारींदड़ धनार 14 वरनि जो कदीर गोपांग मुबैना तौर 5 हथियारबंद आहिनि जेके अगवा करे खणी विया आहिनि। उन ॾस में अगवा थियल जे वारसनि गुलाम सरवर गोपांग ऐं मासूम ॿारनि समेत प्रेस क्लब में एहतिजाज कंदे दायो त नीगर जे वालिद सरवर जो चवणो त मुंहिंजे पुट कदीर खे 5 हथियारबंद माल चाढ़ण दौरान हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया आहिनि। असांखे ख़दशो आहे त मुंहिंजे पुट खे क़त्ल करे मारे छॾींदा, जॾहिं त मुंहिंजे पुट खे शबीर गोपांग शमन गोपांग समेत 2 अणसुञातल अगवा करे खणी विया आहिनि। उन्हनि जो चवणो त मुंहिंजे पुट जे मथां नींगर जे बदफ़ेलीअ जो इल्ज़ाम आहे, जंहिं करे उनखे अगवा करे खणी विया आहिनि। हुननि पुलिस मथां इल्ज़ाम हणंदे चयो त पुट जे अगवा जो इतला नवदेरो थाणे ते ॾियण वियासीं त पुलिस ख़र्चो घुरियो। असां ग़रीब मिसकीन आहियूं, पुलिस असांखे उनजे करे वापसि कराए छॾियो आहे। एहतिजाज में शामिल औरतुनि जो चवणो त पुलिस पैसनि खां सवाइ कुझु बि नथी करे। असां ग़रीब काॾे वञूं, असांजी को दांह ॿुधण वारो कोन्हे। हुन पुलिस जे आला ऑफिसरनि खे अपील कंदे चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे अगवा थियल पुट बाज़ियाब कराए ॾिनो वञे। जी महिरबानी नूर मोहम्मद, तफ़सील ॾियण जे लाइ।